अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो शहरी इतिहाद जे उहिदेदारनि जे मान में आजियाणो। मेमण इतिहाद पारां ॾिनल आजियाणे में आयल महिमाननि ते गुलनि जी वर्खा ऐं गुलनि जा हार पारां इस्तक़बाल कयो वियो। महिमान ख़ासि शहरी इतिहाद जे सरपरस्त आला गुलाम शबीर नूआणी, सदर आरिफ खान मर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहर जे तरक़ीअ ऐं भलाई लाइ भरपूर कोशिशूं वरतियूं वेंदियूं ऐं मज़लूम तबिके जो साथ ॾिनो वेंदो। उन मौक़े ते मेमण इतिहाद जे अॻुवाणनि मोहम्मद इब्राहिम मेमण, डॉक्टर अब्दुल क़दीर मेमण ॻाल्हाईंदे चयो त शहरी इतिहाद जे अॻुवाणनि ऐं समाजी अॻुवाणनि सां हर क़दम ते गॾु हूंदासीं ऐं बिना फ़र्क़ जे ख़िदमत कई वेंदी। मेमण हाउस पिरियालो में थियल तक़रीब में समाजी अॻुवान उस्ताद गुल हसन लोहर, उस्ताद निसार अहमद धारेजो, अॻूणो वाइस चेयरमैन अमीर बख्श अंसारी, हाजी मुनीर अहमद बलोच, उस्ताद अली अहमद सोलंगी, उस्ताद अब्दुल कादिर चन्ना, उस्ताद नेमतुल्लाह सोलंगी, समाजी अॻुवान जाहिद हुसैन शेख, इरशाद अहमद मेमण, हाफ़िज़ मोहम्मद अफज़ल सोलंगी, सिराज अहमद मेमण, उस्ताद खादिम हुसैन मेमण, सबकतुल्लाह मेमण, सनाउल्लाह बलोच, अॻूणो काउंसलर जूड़ोमल, मुश्ताक अहमद सोलंगी समेत ॿियनि केतिरनि ई शिरकत कई। रिपोर्ट माजिद अली सोलंगी, पाकिस्तान न्यूज़ टीवी पिरियालो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ टीवी। पाकिस्तान न्यूज़ टीवी जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।